नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं गंबट में साइंसी मेलो सिंध सुञाण संगत जी तावन सां लॻारायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि उस्तादनि शिरकत कई। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। मां सर उस्ताद आहियां गवर्नमेंट मुरादा स्कूल गंबट जो। ही साइंस एक्साइबिशन थियो आहे, जेको साइंसी मेलो थियो आहे। इन्हनि मूं तमामु घणियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ असां मुरादा स्कूल जे तरफ़ों कयूं आहिनि जेके तमामु बहितरीनु। हिकु असां सोलर सिस्टम ठाहियो आहे जंहिंमें सॼो इलाइक़ो या का टाउन वग़ैरह हुजे उहा सॼी सोलर सिस्टम ते हलाए सघूं था। ॿियो असां वटि हिन में केमिस्ट्रीअ जो आहे, जंहिंमें जेको आहे पेराडिक टेबल ठाही अथसि। जेकॾहिं हुनजो उहो असांखे काई बि निशानी रांग ॿुधाईंदो त उहो असांजो ऑप्शन जेको आहे सो हुनजो ग़लति वेंदो। ॿियो असां ठाहियो अथसि ट्रेन ठाही अथसि क्रेन, उहा बि असांजी बि मुंहुं हलनि थियूं, के पेट्रोल ते थियूं हलनि, के डीज़ल ते थियूं हलनि। असांजे पाणीअ ते हुनजो सिस्टम ठाहियो अथसि, उहो बि तमामु बहितरीनु आहे। अहिड़ा मेला तमामु भली ॻाल्हि आहे त स्टूडेंट जे लाइ थियणु घुरिजनि, जंहिंजे लाइ मां तव्हांखे वरी बि अपील कंदुसि त हर साल अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जंहिंमें ॿारनि खे तमामु घणो साइंसी फ़ाइदो पए। महिरबानी। पहिरियों त मुंहिंजो नालो मोहम्मद रिज़वान आहे। मां ॾाढो खान जामड़ो ॻोठ जो रहवासी आहियां। हाणे असांजो गवर्नमेंट मुरादा स्कूल जे पारां एग्ज़िबिशन रखी वई आहे। फस्ट ऑफ ऑल त मां हाणे तव्हांखे ॿुधायां त हीअ असांजो डैम आहे जेको तमामु लाइट थो पैदा करे पाणीअ जे ज़रिए। हे तव्हां हाणे हिते ध्यानु करे रहिया आहियो त हिकिड़ो माना हितां पाणी किरे थो हिकिड़ी फेणीअ ते, उहा फेणी जीअं ई फिरे थी उहा वञे थी सीधो कनेक्ट थियल आहे मोटर सां। उहो मोटर हाणे हुनखे लाइट में कन्वर्ट करे थो, जेका हाणे तव्हां सभिनी जे साम्हूं हली रही आहे। अस्सलामुअलैकुम। जीअं त असीं हितां आहियूं, तव्हांखे ख़बर आहे त साइंसी मेलो थी चुको आहे गिम्स में। सो असीं आया आहियूं पंहिंजा प्रोजेक्ट खणी। असांजी प्रोजेक्ट जो नालो आहे हाइड्रोलिक सिस्टम। हाइड्रोलिक सिस्टम हिकु फोर्स हूंदो आहे, फोर्स जे ज़रिए असीं का शइ बि खणी था सघूं। जीअं फोर्स हूंदो आहे लिक्विड ते, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे लिक्विड, पोइ तव्हां उन में इस्तेमालु कयो, फ्यूल इस्तेमालु कयो, पेट्रोल इस्तेमालु कयो, गैस इस्तेमालु कयो। उन में ख़र्चो तव्हांजो मतिलबु की घणो अची वेंदो। पोइ असीं उन करे असां हिकु नई इजाद कई आहे जंहिंमें पाणी थो इस्तेमालु थिए। पोइ उनजे करे असीं ख़र्चो मतिलबु की घटाए सघूं। इन जा केतिरा ई एडवांटेज आहिनि। जीअं मिसाल का डैम थी ठही वञे, डैम में पाणी थो अचे, उहो डैम जो बिजली थी ठहे, उहो ई पाणी अचे थो बनियुनि में। बनियुनि में वरी वेजिटेबल थी पैदा थिए, वेजिटेबल में वरी असीं उहो खाऊं था, असांखे एनर्जी थी मिले। नालो सरदार अली आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में पढ़ंदो आहियां, स्टैटिक्स डिपार्टमेंट में। हीउ जेको असांजो अॼु हिते प्रोग्राम थी रहियो आहे गिम्स में साइंस एक्ज़िबिशन जे नाले सां, इहो हर साल हिते थींदो रहंदो आहे ऐं तमामु बहितरीनु नमूने सां थींदो रहंदो आहे। अहिड़ा प्रोग्राम गंबट में हर साल थींदा रहंदा आहिनि। कॾहिं साइंसी मेलो लॻंदो आहे, कॾहिं बुक स्टॉल लॻंदा आहिनि। त इहे असांजे गंबट में तालीमी जागरता जे लाइ हिकिड़ी रोशनी आहे, हिकिड़े आवाम जे लाइ हिकिड़ो सोनेरी मौक़ो हूंदो आहे त असीं उन्हनि खे हासिलु करियूं। हिन ते हिते इलाही परे परे खां माण्हू आया आहिनि। हिते तालीमी जागरता जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ॿार पंहिंजा प्रोजेक्ट खणी आया आहिनि, उन्हनि में खे बयानु कनि था, उन्हनि खे वाज़िह कनि था। त असांखे हिन मां इहो ई सबक़ु थो मिले त असीं हिते जा जेके ॿार आहिनि उहे अॻे जा मुस्तक़बिल जा सितारा आहिनि। मज़हर कॉलेज रानीपुर खां आया आहियूं। जीअं त हीअ गेम्स रानीपुर में हिकु साइंसी मेलो लॻो आहे जेको तमामु बहितरीनु लॻो आहे। इन मां असांजे ॻोठ जे जेके बि माना अणपढ़ियल हारियुनि जूं जेके नियाणियूं आहिनि, उन्हनि पंहिंजी नियाणियुनि खे तालीम खे नथा ॾियारनि। तव्हां हिते ॾिसो त इहे नियाणियूं जेको आहे सो हिते पंहिंजो साइंसी मेलो हयूं आहे त इन मां सबक़ु हासिलु कयो। जेकॾहिं सिंध खे वधिणो आहे त नियाणियुनि खे वधि में वधि तालीम ॾियारियो त जीअं असांजी सिंध पूरी दुनिया में जेको आहे सो तरक़ी माणे। असीं हिते आयासीं, ॾाढो तमामु सुठो लॻो त गिम्स में तमामु VIP जो जेको सो पंहिंजो इहो कयल आहे इंतज़ाम। जेको ॿार आहिनि पंहिंजो 6 क्लास में पढ़नि था, जेको मैट्रिक ताईं पढ़नि था, तमामु VIP मॉडल पेश कया आहिनि। इनशाला असां सिंध जागे पई, सिंध सुधरे पई, सिंध तरक़ी करे पई। इनशाला इहो अॻिते हलंदो रहंदो, इनशाला सिंध तरक़ी कंदी। मुंहिंजो नालो मुज़म्मिल हुसैन मेमन, क्लास मैट्रिक जो शागिर्द समरा इंग्लिश पब्लिक स्कूल सां बिलोंग कंदो आहियां। ऐं अॼु जो जेको मां हिकु प्रोजेक्ट ठाहियो आहे उनजो नालो आहे आर्टिफिशियल वेंटिलेटर। हाणे आर्टिफिशियल वेंटिलेटर आहे छा, उन खां पहिरियों असां सभ खां पहिरियों सम्झणु घुरिजे त वेंटिलेशन छा आहे। वेंटिलेशन हिकु मतिलबु प्रोसेस आहे जंहिंजे अंदरि माण्हू ऑक्सीजन खणंदो आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड ॾींदो आहे, उनखे वेंटिलेशन चइबो आहे। हाणे वेंटिलेटर कमु कहिड़ो कंदो आहे? वेंटिलेटर मतिलबु हिकु ट्यूब जे ज़रिए ऑक्सीजन खणी, एयर खणी, उनखे जेको आहे इंसान जे ट्रेकिया ताईं पुॼाईंदो आहे। जंहिं उन ट्यूब जो नालो हूंदो आहे एंडोट्रेकियल ट्यूब। उन ट्यूब जेको आहे ट्रेकिया ताईं पुॼाईंदो आहे एयर खे, ऐं उन मां ऑक्सीजन जेको आहे त ट्रेकिया मां गुज़रंदी ऐं पोइ लंग्स ताईं पहुचंदी। ट्रेकिया हुनखे लंग्स ताईं पहुचंदो, पोइ हुते गैसेस एक्सचेंज थींदी। वेंटिलेटर असांजे मतिलबु असांजे कहिड़े कम जो आहे?
वेंटिलेटर असांजे कम जो इन करे आहे छो त अॼुकल्ह जेको आहे त इलाही डिज़ीज़ फैलिजी वियूं आहिनि जीअं लंग डिज़ीज़ थी वई, ब्रेन डिज़ीज़ थी वई ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ डिज़ीज़ थी वियूं। उहे सभु डिज़ीज़ जे करे जेकॾहिं माण्हू पंहिंजी वेल जे हिसाब सां मतिलबु ऑक्सीजन न खणी सघंदो आहे त उन जे करे हीअ वेंटिलेटर उन जी ऑक्सीजन खे खणी करे इंसान जे ट्रेकिया ताईं पहुचाईंदो आहे ऐं उहो ट्रेकिया जेको आहे वरी अॻिते ऑक्सीजन खे खणी लंग्स ताईं पहुचाईंदो आहे ऐं हुते अॻिते जेको आहे त गैसिस एक्सचेंज थींदी आहे। असांजो जेको हे प्रोजेक्ट आहे नेफ्रॉन जे बारे में आहे। हिन में असांखे ख़बर पवंदी आहे त असांजी ब्लड फिल्टर थिए कीअं थी। हिन में ब्लड फिल्टर इन करे थींदी आहे जो असांजे बॉडी में जेके बि केमिकल रिएक्शन थींदा आहिनि, जेके बि सेलनि में केमिकल रिएक्शन थींदा आहिनि, जॾहिं उहे केमिकल रिएक्शन असांजे ब्लड में ईंदा आहिनि उहे इंटर इन्वायरमेंट खे गदिलो कंदा आहिनि ऐं असांजे ब्लड खे बि गदिलो करे छॾींदा आहिनि। तंहिं करे असांखे ब्लड खे फिल्टर करण लाइ नेफ्रॉन जी ज़रूरत पवंदी आहे। हे किडनीअ में मौजूदु हूंदो आहे, 1.5 मिलियन खां वधीक किडनीअ में मौजूदु हूंदो आहे ऐं हिन जा ॿ पार्ट्स हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे माल्फिजन बॉडी, ॿियो रीनल ट्यूब्यूल्स। माल्फिजन बॉडी में बाउमेस कैप्सूल हूंदा आहे, रीनल ट्यूब्यूल्स में असांजा 3 पार्ट्स अची वेंदा PCT, LH ऐं DC। हिन में 2 प्रोसेस थींदा आहिनि, हिकु हूंदो आहे फिल्ट्रेशन, ॿियो हूंदो आहे रीअब्ज़ॉर्बेशन। फिल्ट्रेशन सां बि असांजा जेके यूज़फुल मटीरियल असांखे मिलंदा आहिनि रीअब्ज़ॉर्बेशन सां मिलंदा आहिनि। आख़िर में जेको बि ख़राबु मादा हूंदा आहिनि कॉमन करे डक्ट सां असांजा यूरिन जे पास खे फिल्टर कंदो आहे, पर हर मालिकुलर लेवल ते फिल्टर कंदो आहे। हे असांजो जेको प्रोक्सिमल कन्वर्टेड ट्यूब आहे, इहो हिकु कन्वर्टेड ट्यूब आहे। हिते बि असांजी फिल्ट्रेशन बि थींदी आहे, रीअब्ज़ॉर्बेशन बि थींदी आहे। हे यू शेप लूप ऑफ हेनिल आहे, जिते असांजा जेके पोटाशियम पंप्स मौजूदु आहिनि असांजी बॉडी खे इलेक्ट्रोलाइट खे बैलेंस कंदा आहिनि। जेको हे डिस्टेंट कन्वर्टेड ट्यूब आहे, इहो बि कन्वर्टेड ट्यूब आहे। हिते बि रीअब्ज़ॉर्बेशन थींदी आहे, फिल्ट्रेशन बि थींदी आहे। आख़िर में जेको बि अनफिल्टर्ड मादो हूंदो आहे उहो कॉमन करे डक्ट सां असांजो ॿाहिरि निकिरींदो आहे। I am Khadija from Iqra School. I am here to present my project about traffic signal. हिन रेड लाइट जो मतिलबु आहे त स्टॉप थी वञणु, येलो लाइट जो मतिलबु आहे त आहिस्ते आहिस्ते हलणु, ग्रीन लाइट जो मतिलबु आहे त रेडी थी वञणु। असांखे एडवांटेज असांखे इहो इन्हनि मां फ़ाइदो थिए थो, असांजी उन्हनि मां हेल्थ में असांखे फ़ाइदो थिए थो। Honorable teachers and students, thank you for giving me this chance to introduce myself. Me Shalimir from class 6 from Iqra Public Higher Secondary School, Gambat. I am from Gambat. Here we are 5 members. We are going to presentation on pollution. First of all, what is pollution? The mismanagement in the environment due to overflow of the raw material that harmful for the humans and other living organisms. Pollution created by the people. जेका पॉल्यूशन आहे उहा क्रिएट था करनि, ह्यूमन्स पाण था क्रिएट करनि। एंड देयर आर 4 मेन टाइप्स ऑफ पॉल्यूशन। 4 मेन टाइप्स इन पॉल्यूशन। नंबर 1 एयर पॉल्यूशन, नंबर 2 वाटर, नंबर 3 लैंड एंड नंबर 4 नॉइज पॉल्यूशन। एयर पॉल्यूशन द स्मोक ऑफ इंडस्ट्रीज that create the air pollution, and the water pollution we mix the chemicals in water that create the water pollution. Land pollution, people throw the garbage and waste materials that create the land pollution. Noise pollution, such a much noise that create the noise pollution. First of all, what is air pollution? Air pollution is the cast of solid liquid gases, pollutants burning from fuels such as coal, oil, natural gases, and pollutants commonly known as smoke. Carbon dioxide is the main source of air pollution. Carbon and the smoke that come out from industries, जेको हे तव्हां ॾिसी था सघो, जेको स्मोक इंडस्ट्रीज़ मां अचे थो ऐं असांजी जेका फ्रेश एयर आहे उन सां मिक्स थो थिए। जॾहिं इहो मिक्स थी वेंदो आहे त जेका क्वांटिटी कार्बन डाइऑक्साइड जी आहे, एंड क्वांटिटी ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज इंक्रीज एंड द क्वांटिटी ऑफ ऑक्सीजन इज डिक्रीज। जेका ऑक्सीजन जी क्वांटिटी आहे उहा डिक्रीज घटंदी वेंदी आहे। मेन ह्यूमन्स आर ब्रीथ, जॾहिं इंसान साह खणंदो आहे, मेन ह्यूमन्स इनहेल द एयर, जॾहिं उहा एयर खे पंहिंजे अंदरि इनहेल कंदो आहे त उन्हनि ते लंग्स ते इफेक्ट पवंदो आहे, लंग्स कैंसर थींदी आहे। देयर आर मेनी causes of air pollution: lungs cancer, swelling of bronchials, headache, eyes irritation, and etc. And in the South Asia continent 80% is a deforestation. जेको असांजो साउथ एशिया कॉन्टिनेंट आहे उन मां 80% जेका डिफॉरेस्टेशन थी वई आहे। 80% प्लांट ख़तम थी चुका आहिनि ऐं रिमेनिंग 20% इज द फॉरेस्टेशन। जेका रिमेनिंग बचा आहिनि, रिमेनिंग 20% फॉरेस्टेशन आहे। वी शुड डू मोर प्लांटिंग इन अवर एनवायरमेंट। असांखे घुरिजे त ज़्यादा खां ज़्यादा प्लांटिंग कयूं पंहिंजे एनवायरमेंट में, बिकॉज trees are inhale the carbon dioxide. I am student of class 6. Today I am our presentation. So my presentation topic is greenhouse effect. First of all we know what is greenhouse effect. Greenhouse effect एकड़ो effect आहे। greenhouse effect occurs when a carbon dioxide is increased in our atmosphere. जेको greenhouse effect आहे उहा कार्बन डाइऑक्साइड जी वजह सां थिए थो। अॼुकल्ह ईअं थो थिए माण्हू छा कंदा आहिनि, ट्रीज़ खे कट था करे सघनि। इन जी वजह सां कार्बन डाइऑक्साइड इलाही वधे थी पई, छो त कार्बन डाइऑक्साइड जेका हूंदी आहे उहा ट्रीज़ ऑब्ज़र्व कंदी आहे। इन करे जेका धुओं आहे उहो माण्हुनि जी कारुनि में थो वञे। इन करे असां माण्हू अॼुकल्ह ईअं था कनि पिया, थोरो पंध लाइ बि बाइक जो कार जो इस्तेमालु था कनि। इन करे असांखे इन्हनि खे
सॼो सही करण लाइ असांखे कार जो थोरो इस्तेमालु करणु घुरिजे ऐं घणो करे पंधु करणु घुरिजे ऐं असांखे ज़्यादा खां ज़्यादा प्लांटेशन करणु घुरिजे ऐं असांखे ट्रीज़ जंहिंसां असांजी जेका एटमॉस्फेयर आहे उन में ग्रीनरी बि सुठी लॻंदी ऐं असांजो जेको एटमॉस्फेयर आहे उहो इलाही सुठो लॻंदो इन्हनि सभिनी डिज़ीज़ खां असां बची वेंदासीं. Our model is greenhouse effect. What is greenhouse effect? The effect in which atmosphere takes sunshine is called greenhouse effect. The main causes of greenhouse effect is burning of fossil fuels, carbon dioxide, methane are the main causes of greenhouse effect. असां जो हिन ठाहिण जो मक़सदु सिधो ही आहे त इन सां माण्हुनि खे ख़बर पए त असांजे माहौल में केतिरी गिदलाण पैदा थी थिए त हो वणनि खे कटनि था ऐं फैक्ट्रीज़ खे ठाहिनि था. इन्हनि खे हो रोकनि ऐं वणनि खे वधीक फॉरेस्टेशन वधीक कनि ताकी असांजे माहौल में नी गिदलाण खे रोके ऐं कार्बन डाइऑक्साइड खे नी कम कनि मतलब फैक्ट्रीज़ कम ठाहिनि वग़ैरह उनखे नी कम ठाहिनि ऐं नी जीअं तव्हां ॾिसो था त माण्हू फैक्ट्रीज़ वग़ैरह था खाइनि उनखे फैक्ट्रीज़ खे कम ठाहिनि घुरिजनि ऐं नी जीअं माण्हू हिकु किथे वञनि साम्हूं वञण लाइ बि कार्स वग़ैरह यूज़ कनि पब्लिक ट्रांसपोर्ट यूज़ पब्लिक ट्रांसपोर्ट यूज़ कनि हिकु कार में वधीक माण्हू अची वेंदा इन सां पॉल्यूशन कम फैलजंदी थी.